अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिब कंदकोट ईदगाह मोहल्ले में डॉन ग्रामर स्कूल जी गली में गंदो पानी रोड ते बीहजी वियो। शागिर्द उस्ताद रहवासी सख़्त परेशान। कंदकोट जे ईदगाह मोहल्ले में डॉन ग्रामर स्कूल वारी गली में गटरनि जो गंदो पानी निकाल न थियण सबबि रोड ते पखिड़िजी वियो आहे, जंहिं सबबि इलाइक़े जा रहवासी स्कूल जा शागिर्द उस्ताद सख़्त तकलीफ़ में मुब्तला थी विया आहिनि। सद्दाम हुसैन जो चवणु हुयो त केतिरनि ई ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर म्यूनिसिपल इंतज़ाम तरफ़ां को बि अमली सफ़ाई लाइ न पहुतो आहे। गटरनि मां निकिरंदड़ बदबूदार पाणी न सिर्फ़ वाटनि ते बीही वियो आहे, पर स्कूल ईंदड़ ॿारनि जे अचण वञण में बि वॾी ॾुखियाई पैदा थी रही आहे। उस्ताद जो चवणु आहे त गंदे पाणी में बदबू सबबि तालीम माहौल मुतासिर थी रहियो आहे। बीमारियूं फैलजण जो ख़तरो वधी वियो आहे। इलाइक़े वासी शागिर्दनि ऐं उस्तादनि आला इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते सफ़ाई अमलो मोकिले गटरनि जे निकाले जो मसइलो मुस्तक़िल बुनियाद ते हल कयो वञे त जीअं शहरी सुख जो साहु खणी सघनि।